बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु को असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे अलजेब्रा, जंहिंजो असां जस्ट इंट्रोडक्शन कंदासीं। त अलजेब्रा हूंदी छा आहे? बेसिक कहिड़ियूं शयूं अलजेब्रा में अप्लाई थींदियूं जेके असां लाइ अॻिते हली मसइलो पैदा करे सघनि थियूं। जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त अलजेब्रा मैथमेटिक्स जी उहा ब्रांच आहे जंहिंमें लेटर्स प्लस नंबर्स जो कॉम्बिनेशन आहे। सपोज हिकिड़ी रक़म लिखी आहे 2x + 3x। असां सिंपली चई सघूं था त 2 नंबर आहे ऐं x हिकिड़ो लेटर आहे, हिते 3 नंबर आहे, x लेटर आहे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि लाइ अलजेब्रा में अलॻि अलॻि नाला ॾिनल आहिनि। सपोज फर्स्ट ऑफ ऑल हूंदो आहे कांस्टेंट। जॾहिं बि अलजेब्रा में को नंबर सेपरेट इस्तेमालु थींदो, गौर सां ॿुधिजो, जॾहिं बि अलजेब्रा में को नंबर सेपरेट इस्तेमालु थींदो त उहो कांस्टेंट सॾिबो आहे। सपोज 3 और 4 5 असीं जेकॾहिं का रक़म लिखूं x + y + 5 त हिते 5 जेको आहे इहो कांस्टेंट आहे। देन हिन में ईंदो आहे वेरिएबल। जॾहिं बि अलजेब्रा में को लेटर सेपरेट इस्तेमालु थींदो त उनखे असां वेरिएबल छॾींदासीं। सपोज x y या असीं को टर्म लिखूं x + y, हिते x ऐं y ॿई वेरिएबल्स आहिनि। सही आहे। हिन खां पोइ ईंदो आहे कोएफिशिएंट। असां में पढ़ी चुका आहियूं त कांस्टेंट अलजेब्रा में जॾहिं को नंबर सेपरेट इस्तेमालु थींदो त उहो कांस्टेंट सॾिबो, जॾहिं को लेटर सेपरेट इस्तेमालु थींदो त उहो वेरिएबल सॾिबो। हाणे कोएफिशिएंट छा आहे? कोएफिशिएंट इहो हूंदो आहे जॾहिं बि अलजेब्रा में के लेटर सां गॾु को नंबर इस्तेमालु थींदो, गौर सां ॿुधिजो, जॾहिं बि कंहिं अलजेब्रा जी रक़म में लेटर सां गॾु असां नंबर इस्तेमालु कंदासीं त उहो नंबर उन लेटर जो कोएफिशिएंट थी वेंदो आहे। सपोज असां रक़म लिखूं 2x + 5y, त हिते असां गौर कंदासीं त x सां असां हिते 2 लॻायो, y सां 5 लॻायो। हिते 2 जेको ख़ुदि नंबर x सां गॾु लॻो आहे, इन करे x जो ही कोएफिशिएंट सॾिबो आहे। हिते y सां गॾु 5 लॻो आहे, इन करे 5 हिन जो कोएफिशिएंट आहे। वरी आउं हिकु रिपीट कयां, कोएफिशिएंट छा हूंदो? जॾहिं बि अलजेब्रा में कंहिं लेटर सां गॾु को नंबर लॻाईंदासीं त उहो नंबर उन लेटर जो कोएफिशिएंट थी वेंदो। हिन खां बाद में ईंदा आहिनि बेस एंड पावर। ये ॿई कॉमन शयूं। पावर खे ॿियो असीं एक्सपोनेंट को सॾींदा आहियूं। जॾहिं बि अलजेब्रा में को लेटर इस्तेमालु थिए थो त उन जी हिकिड़ी वैल्यू रखियल हूंदी आहे। आया जेकॾहिं असां वटि रक़म आहे x + y + z, असां वटि रक़म ॾिनल x + y + z, त ही जेके असां लेटर लिखिया आहिनि इहे सभई बेस आहिनि। असां जेकॾहिं कोएफिशिएंट ऐं बेस जो कॉम्बिनेशन पाण में मिलायूं त जीअं असीं मथे पढ़ी आया आहियूं त कंहिं बि नंबर कंहिं बि लेटर सां गॾु जॾहिं को नंबर लॻे थो त उहो नंबर उन लेटर जो कोएफिशिएंट थी वेंदो आहे। अहिड़ी रीति जेको लेटर असां वटि बचे थो उहो लेटर उन नंबर जो बेस थी वेंदो आहे। हाणे हूंदो आहे पावर या एक्सपोनेंट। जॾहिं बि अलजेब्रा में पावर या एक्सपोनेंट, इन मां मुराद हूंदो आहे सॻ। जॾहिं बि कंहिं नंबर या लेटर जी वैल्यू वधाई वेंदी आहे, उनखे डबल कयो वेंदो आहे, ट्रिपल कयो वेंदो आहे, त पोइ उन लाइ हिकिड़ो नंढो डिजिट असां उन लेटर या उन नंबर जे मथां लॻाईंदा आहियूं। उहो उन लेटर या नंबर जो पावर सॾिबो आहे। सपोज असां लिखूं था x² + y³ x² + y³
हाणे त ही स्क्वायर जेको असां नंढो नंबर लगायो है लेटर जे मथां, इट मीन्स असां x जी वैल्यू के डबल करे छडियो, इन करे असां उन जे मथां उन वैल्यू जेका उन के शो कयो त इहो असां जो थी वेंदो आहे पावर। हिते y क्यूब आहे, क्यूब मीन्स 3 टाइम्स, त 3 हिते y जे असां वैल्यू के टीणो करे छडियो आहे, इन करे 3 इन जो पावर या एक्सपोनेंशियल। सही, अॻिते हलंदासीं असां। ही अलजेब्रा जो बेस है। इन खां पोइ ईंदा आहिनि लाइक एंड अनलाइक टर्म्स। अलजेब्रा में जेस ताईं असांखे लाइक एंड अनलाइक टर्म्स की ख़बर न हूंदी तेस ताईं असां का बि इक्वेशन सोल्व न करे सघंदासीं। लाइक एंड अनलाइक टर्म्स, हाँ लाइक टर्म्स छा हूंदा आहिनि? जॾहिं अलजेब्रा जी रक़म में कंहिं बि लेटर जो बेस ऐं पावर सेम हुजे त उहे सॾिबा आहिनि लाइक टर्म्स। रिपीट कयां थो, अलजेब्रा जी कंहिं बि रक़म में जॾहिं कंहिं बि टर्म जो बेस ऐं पावर कॉमन हूंदो तॾहिं उहे लाइक टर्म्स सॾिबा आहिनि। सपोज असां हिते लिखूं था x² प्लस y असां वटि हिकिड़ी रक़म आहे प्लस x² प्लस y। ॾिसो मां अलजेब्रा जी हिकिड़ी कॉमन एक्सरसाइज मां हिकिड़ो सुवाल खयों, x² प्लस y प्लस x² प्लस y। हाणे हिते असांखे अहिड़ा नंबर ॻोल्हणा आहिनि जिन जो पावर ऐं बेस सेम हुजे। पहिरियों असां वटि रक़म हुई x², हिन पासे असीं ॾिसंदासीं त ॿी बि असां वटि रक़म मिलियल आहे x²। असां ॾिसोसीं त हिननि जो बेस बि साॻियो, बेस ॿिन्ही जो x आहे ऐं पावर ॿिन्ही जो 2 आहे, इन करे ये पाण में लाइक टर्म थी वेंदा आहिनि। ॿी तरफ़ असां वटि y हो जंहिंजो पावर कुझु बि न आहे, वरी y हो जो पावर कुझु बि न आहे, त ही ॿई बि पाण में लाइक टर्म्स आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे जो असां वटि इहा कंफ्यूजन थी वेंदी आहे, अक्सर ॿार इन ॻाल्हि में फेल थी वेंदा आहिनि जो उहे लाइक टर्म्स खे सुञाणे कोन सघंदा आहिनि। उहे चवनि था बेस त साॻियो आहे, पावर कॉमन न आहे, छा थी पियो? ईअं न आहे, ॿई शयूं नोट कयूं वेंदियूं आहिनि। जॾहिं बेस ऐं पावर ॿई कॉमन हूंदा तॾहिं ई उहे लाइक टर्म्स सॾिबा। सपोज में हिकिड़ी रक़म लिखी आहे x², ॿी लिखी आहे x³, ही ॿई अनलाइक टर्म्स आहिनि। अनलाइक टर्म्स इन करे आहिनि जो हिननि जो बेस कॉमन आहे पर हिननि जो पावर जेको आहे कॉमन न आहे, इन करे ही